अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सूरज कुमार। प्रोग्राम आहे अवाम आॾो। अवाम आॾो में अॼु जेको ॻाल्हि ॿोल कंदासीं, कल्ह जेका इलेक्शन थी आहे, बाय इलेक्शन पंजाब में, जेके PTI वॾी लीड सां जेका खटी आहे, 15 सीटूं पंहिंजे नाले कयूं, 20 मां 4 सीटूं नून लीग जे खाते में आयूं, हिकिड़ी सीट इंडिपेंडेंट जेको आज़ादु उम्मीदवार हो हुनखे नसीब थी। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहे जनाब आगा ज़फ़र साहब, सीनियर सहाफ़ी, सीनियर तज़ियाकार। कल जी इलेक्शन के हवाले से असां ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु जे प्रोग्राम में। बाय इलेक्शन जेका कल्ह पंजाब में थिया, जंहिंमें 20 मां 15 सीटूं जेको आहे PTI पंहिंजे नाले कयूं। सर, तव्हांखे प्रोग्राम में वेलकम चवंदा। गॾोगॾु जेका इहा इलेक्शन थी आहे, इहो केतिरी गेम चेंजिंग आहे असांजी सियासत लाइ, पाकिस्तान जी सियासत में? ॾाढो वास्ट क्वेश्चन आहे, हिन जा इलाही पहलू आहिनि, पर पाण खे ॾिसणो इहो पवंदो त हीअ जेके नंढी चूंडियूं थियूं आहिनि हुते बाय इलेक्शन्स, इहे उन्हनि सीटुनि ते थियूं आहिनि जेके PTI जे मुनहरिफ़ अराकीन जूं खटियल सीटूं हुयूं। उन मां जेकॾहिं 5 या 4 सीटूं मुस्लिम लीग नवाज़ खटे आई आहे, त इन जो मतिलबु आहे त उनजो ग्राफ कुझु वधियो आहे हुते, या PDM जी जो सभु जेके जमायतूं उन्हनि जो उन्हनि खे सपोर्ट हुई। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा ज़रूरु आहे त इहे इलेक्शन्स जेके आहिनि से पंजाब जी ईंदड़ जेको सॼो साल आहे या बाक़ी जेको टेन्योर रहे थो, उन में जेको रूल आहे उहो कहिड़ी पार्टी ॾे वेंदो, उहो डिपेंड करे थो इन ते। त इन जो मतिलबु आहे त जेको बि मुस्लिम लीग उनखे PTI खे जेके सपोर्टर्स हुआ, इन जो मतिलबु आहे त उहे घणे भाङे उनजा इंटेक्ट आहिनि। अच्छा, हीअ जेका इलेक्शन आहे, इन में 5 सीटूं हिननि जूं वधियूं त आहिनि, पर 2 सीटूं हिननि खां ॿियूं बि आहिनि, जिन शरकपुरी वारी सीट ऐं हिकिड़ो ॿियो जेको आहे उन्हनि जूं सीटूं। जी, हाणे ॾिसणो इहो आहे त इन जे नतीजे में पंजाब में बज़ाहिर त असांखे नज़र अचे पियो त हुकूमत जेका आहे सा PTI थींदी, पर हीअ सियासत आहे, हिन में हीअ जंग आहे, हिन जंग में हिकिड़े क़िस्म जी झेड़ो आहे, उन में आख़िरी वक़्त ताईं कुझु बि थी सघे थो, छा बि थी सघे थो। न, इहो तय थी चुको आहे, 14 सीटूं खपियूं बि आहिनि, हाणे जेको 15 सीटूं उन्हनि खे मिली चुकियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इहो त सिधो पाथ आहे त PTI हुकूमत ठाहे वठंदी पंजाब में। तव्हांखे वॾी ॻाल्हि इहा आहे त नवाज़ लीग वॾी खंदा पेशानी सां हिननि पंहिंजे क़बूल बि कयो आहे शिकस्त खे, पर उन जे बावजूदि हिकिड़ी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुनजे रहनुमान कई ख़्वाजा साद रफ़ीक जे वाणी में, उन में जेके उन्हनि चीदा जेके ॻाल्हियूं कयूं, उहे ॾाढियूं ख़तरनाक ॻाल्हियूं हुयूं। मिसाल तौरु खां हिकिड़ो सवालु पुछियो वियो त तव्हां भला आईंदा जो लाइ तव्हां छा हूंदो, त उन चयो त भई असीं कोएलिशन में आहियूं, असीं सभिनी पार्टियुनि सां गॾिजी, ऐं तव्हांखे असां फ़िलहालु ओपन नथा करे सघूं असांजो जेको ईंदड़ जेको। वरी उन खां पुछियो त भई हाणे तव्हां भला हमज़ो शहबाज़ इस्तीफ़ा ॾींदो या अञा तव्हां उन ते इलेक्शन्स विढ़ंदव वज़ीर आला जी, त हुन चयो त चांहि जे कप खे चपनि ते ईंदे ईंदे कुझु टाइम लॻे थो, उन जे विच में कुझु बि थी सघे थो। अच्छा, उन जे विच में जेको थी सघे थो उहो वाक़ई घणो कुझु थी सघे थो। मिसाल तौरु ईअं बि थी सघे थो त हिकिड़ी ॻाल्हि हुई, कुझु ॾींहं पहिरीं खां हिकिड़ी ॻाल्हि हली पई, टेलीविजन स्क्रीन्स ते ॻाल्हियूं हलियूं पई त कुझु माण्हू जेके आहिनि से के चवनि पिया 7 माण्हू, के चवनि पिया 10 माण्हू PTI जा अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी इस्तीफ़ा पंहिंजे खीसे में विझो पिया हलनि। PTI जा? हा। त जेकॾहिं ईअं आहे, जेकॾहिं कोई अहिड़े क़िस्म जी का गेम थिए थी, त पोइ हालांकि इहो अख़लाक़नि इहो ठीकु न आहे, पर जेकॾहिं का अहिड़े क़िस्म जी गेम थिए थी त पोइ उन गेम में छाकाणि त हीअ सियासत आहे ऐं नवाज़ लीग जी हुकूमत कंटिन्यू थी सघे थी। अच्छा, पीपल्स पार्टी किथे बि नज़र नथी अचे पंजाब में, जी छा वजह आहे? यानी फ्यूचर में कोई पीपल्स पार्टी असां ॾिसूं ई कोन पिया सिंध खां ॿाहिरि किथे बि। जो पीपल्स पार्टी ऐं कुझु बि पार्टियूं, मौलाना फज़ल रहमान, इहे सभु जेके आहिनि PDM में शामिल आहिनि न, या PDM सां इलाक़ में आहिनि, त उहो हिकिड़ो गॾियल उन्हनि जो रोल आहे। न, पर सीटूं नून लीग खटियूं आहिनि न 4, पीपल्स पार्टी त किथे बि कोन्हे। पीपल्स पार्टी उन्हनि जी सपोर्ट में हुई। पीपल्स पार्टी उन्हनि जी ही माण्हू त खणी नवाज़ लीग जा हुआ, पर PDM उन जी सपोर्ट में हुई। एक्चुअली ही मुक़ाबिलो PDM ऐं PTI जो आहे। सही न, पर इहो चवण जो मक़सदु इहो आहे त पीपल्स पार्टी जो वोट जेको आहे बैंक, ॾिसो पीपल्स पार्टी जो वोट जेको आहे उहो घणो साउथ में आहे, साउथ पंजाब में आहे। ऐं साउथ पंजाब में तव्हां जॾहिं पोयूं इलेक्शन्स असीं ॾिसूं था त उन्हनि में घणियुनि सीटुनि तां
काफ़ी सीटूं ताईं कुझु अहिड़ियूं बि आहिनि जिन ताईं ॿिए नंबर ते रहिया। अच्छा ऐं थी सघे थो त ईंदड़ वक़्त में जनरल इलेक्शन्स में ॾिसंदासीं त छा थो थिए। हींअर असीं फ़िलहालु पीपल्स पार्टी जे उन ते पाण नथा ॻाल्हाए सघूं। सही। अच्छा शहबाज शरीफ़ इहो चयो आहे त असां जेको आहे मुल्क लाइ जेको आहे न असां पंहिंजी सियासत कुर्बान कई आहे, छो रियासत खे बचाइण लाइ असां पंहिंजी सियासत कुर्बान कई आहे। असल छा में कमेंट करणु चाहींदो? असल में ॾिसो ॻाल्हि इहा आहे त PTI जो बयानु इहो अमेरिकन मुखालिफ़ ऐं पोइ न्यूट्रल्स ऐं वरी हींअर जी जेके ॻाल्हियूं आहिनि त वरी हू चवनि था त न्यूट्रल्स पंहिंजो रोल प्ले करे विया। मतिलबु इहो आहे त न्यूट्रल्स जेके आहिनि उहे हुनजी सपोर्ट में हुआ। ज़ाहिर आहे सियासत आहे हिन में इहो थिए थो। हाणे जेका इलेक्शन थी आहे इहो डिपेंड करे थी PDM जे मुस्तक़बिल ते ईंदड़ इलेक्शननि जे नतीजनि ते। छाकाणि त जेकॾहिं पंजाब मां हुकूमत हिननि जी नवाज़ लीग जेकॾहिं हली वञे थी, परवेज़ इलाही हिकिड़ो सीनियर सियासतदान आहे, हिकिड़ो गाहक सियासतदान आहे, ऐं उन पहिरीं बि नवाज़ लीग खे वॾो टफ टाइम ॾिनो हो पंजाब में जॾहिं अॻ में वज़ीर आला हो। त हींअर बि जेका आहे ज़ाहिर आहे हिननि जी जेका अंदरूनी जेका सियासत आहे उन में वॾो हुनजो। तव्हांखे इहो लॻे थो त परवेज़ इलाही खे वज़ीर आला जी सीट ॾींदी PTI? उहो त कल्ह सियासत कुझु बि थी सघे। न ॾिसो इमरान ख़ान पहिरीं बि ऐलान करे चुको ऐं कल्ह बि हुन चयो आहे त असांजो ऐलान अॻ में बि करे चुको हो, पर उस्मान बुज़दार खे टाइम ॾेई छॾी। हिन दफ़े बि इहो थी सघे थो पंजाब। बहरहाल ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असीं पाणी अञा पुलनि खां हेठां वहियो कोन्हे। असीं पहिरीं इहो नथा चई सघूं। हा ऑन द बोर्ड जेका ॻाल्हि थिए थी असां उन ते ई ॻाल्हाईंदासीं। नून लीग चङी तरह फसी चुकी आहे, छो त हाणे एक्सेप्ट करण खां अलावा ॿियो कोई रस्तो कोन्हे। हाणे इहो ई चवे पियो त इलेक्शन असां एक्सेप्ट कयूं था ऐं खुले दिलि सां जेको हा जेको आहे क़बूल कयूं था, छो त हाणे हुकूमत हुननि पंहिंजी धांधली जी बि को ॻाल्हि नथी करे सघे, न ई को न्यूट्रल्स या एस्टेब्लिशमेंट खे विच में आणे थी सघे। न ॾिसो हीअ जेको बैक चैनल्स खां जेका ॻाल्हि थिए पई उहा इहा ई आहे जेका मूंखे कई पई ऐं उन तरफ़ ई वधियुसि पे त हीअ जेका सेंट्रल जेका गवर्नमेंट आहे उहा त हिकिड़े वोट ते बीठी आहे न। जेकॾहिं को ॿ वोट हेॾां हलिया वञनि, हीअ जेकॾहिं पंहिंजो सदर जेकॾहिं चए थो त भई हिकु ॿीहर एतमाद जो वोट वठे ऐं MQM हुन पासे हली वञे त ख़तमु। ऐं हीअ जेके हिननि जा जेका कारकर्दगी हुई, जेको हिननि भई जंहिंखे मुश्किल फ़ैसिला था चवनि, इहो सभु सोचे सम्झी हू आया हुआ। जेकॾहिं पंजाब में मुस्लिम लीग जी हुकूमत नथी रहे त इन जो मतिलबु इहो आहे त पंजाब में हर तरह सां टफ टाइम मिलंदो ऐं पोइ जेका सेंट्रल गवर्नमेंट जेका आहे उहा बि हिकदमि जेका आहे सा उन में हली वेंदी। ऐं जेकॾहिं वाकई न्यूट्रल्स जेकॾहिं को रोल प्ले कयो आहे ऐं त पोइ इन जो मतिलबु आहे त उहो कुझु बि थी सघे। हा ॾिसो न इन 2-3 ॾींहं पहिरीं ताईं इमरान ख़ान एतिरे हद ताईं चई ॿुधाए चुको आहे त असांखे त बजट पास करण जे लाइ बार बार एजेंसियुनि खे चवणो पवंदो त मेंबरनि खे वठी अचो त असांखे वोट कनि त असां पंहिंजो बजट पास करायूं। यानी एतिरी ख़राबु कारकर्दगी जिनखे माना हुकूमत करण जो ॾांहुं कोन्हे को। उन पार्टी खे यानी जेकॾहिं 4 महीना 3 महीना छॾे ॾिना रुगो बजट पेश करणु ॾिना उन पार्टी खे त हीअ त जेको आहे सो राइट ऑफ वेव ऑफ थी वञे हा। सर जेतिरी ख़राबु कारकिर्दगी हुई उनखां वधीक हिन दफ़े जेको आवाम जी सपोर्ट जेको आहे इमरान ख़ान सां गॾु आहे, उनजी छा वजह आहे? छा तुंहिंजो बयानु अहिड़ो आहे तगड़ो मज़बूत बयानु आहे की आवाम अट्रैक्ट थी करे उन तरफ़? न, उन खां वधि हुनजी जेतिरी ख़राबु 4 साल जी या पौना 4 साल जी जेका कारकर्दगी PTI जी ख़राबु तरीन कारकर्दगी हुई, उनखे बहितर करण लाइ हिननि वटि टाइम कोन हो। हिननि शायदि ग़लति वक़्त ते सही फ़ैसिलो कयो या सही वक़्त ते ग़लति फ़ैसिलो करे विधा। उनजे करे उनजे नतीजे में हिननि जेका तबाह कुन हद ताईं जेका महांगाई थी वई, हिननि खां जेके शयूं कंट्रोल नथियूं थियनि, जेको अॼु जा जेका डॉलर जी माना हाइप थी आहे, त हीअ सभु कुझु जेको कुझु थियो पिए इहो हिननि खे पहिरीं खां ख़बर हुई। पर हिननि ॼण हिकिड़े क़िस्म जी हिननि जा जेके आहिनि न कुझु कारिंदा, उन्हनि जी इंतिहाई नाक़िस तरीन। ॾिसो न हीअ बि इहो बार बार इहो ई चवंदा रहिया त हीअ सभु कुझु PTI जो पोइ हुकूमत जो कयल आहे। यानी हू PTI बि इहो चवंदी रही त अॻी हुकूमत जो कयल आहे। हीअ बि इहो चवंदा रहिया पंहिंजी कारकर्दगी बहितर करणु खपंदी हुई न, उहा हिननि हीअ कोन करे सघिया, कोन शो करे सघिया। मैन ऑफ द मैच कंहिंखे ॾींदा त पूरी गेम जो मूंखे लॻे थो आसिफ अली ज़रदारी डिज़र्व्स। हा उहो वरी उहो जेके ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त आहे ज़रदारी सभु। सियासत नून लीग जी जेको सियासत खे काफ़ी नुक़सानु थियो आहे, पीपल्स पार्टी जो ओतिरो कोन थियो हूंदो।
पीपल्स पार्टी खे को ख़ासि न को सिंध में को नुक़सानु आहे, उनखे सिंध में त को लोड़ो ई कोन्हे उनखे। सही पंजाब में उनखे जहिड़ो हुयो जहिड़ो कोन हुयो, पर आउं सम्झां थो त हींअर साउथ में जेको आहे सो उनखे वरी 2-4 सीटूं थी सघे वधीक मिलनि। उते सेंट्रल पंजाब में थी सघे थो 2-टे सीटूं कढी अचनि ईंदड़ जनरल इलेक्शंस में। अच्छा, टेलीफोनिक राब्तो थियो आहे टिनी रहनुमाइनि जे दौरान, आसिफ अली ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान ऐं नवाज़ शरीफ़ दौरान इलेक्शन जेको आहे जल्दी कराइण ते तजवीज़ ते थोरो नज़रसानी हले पई। तव्हांजी प्रेडिक्शन हमेशह एक्यूरेट हूंदी आहे, असांखे ख़बर आहे। तव्हां छा पिया चओ? न ॾिसो, हिते मामिलो ॿियो आहे। अच्छा, इलेक्शंस जेकॾहिं ही अनाउंस कंदा, मिसाल जे तौर ते जेकॾहिं पंजाब में वज़ीर आला जी इलेक्शन ही विढ़नि था ऐं उन में जेकॾहिं का अहिड़ी क़िस्म जी का जेकॾहिं गेम कनि था जेको मूं पहिरीं अर्ज़ु कयो, त पोइ ही थोरो हुनखे प्रोलॉन्ग करे ऐं इलेक्शन्स जेके आहिनि उहे नवंबर खां पोइ वारे अर्ली इलेक्शन्स बि जेकॾहिं त मूं अॻु में बि पियो चयो त डिसंबर ताईं मूंखे इलेक्शन्स थींदे नज़र अचनि थियूं। त हिननि जी कोशिशि इहा हूंदी त बजाए इन जे जो उहा जेका अपॉइंटमेंट थियणी आहे नवंबर में, उहा अपॉइंटमेंट अची नई हुकूमत करे ऐं उहा ज़ाहिर आहे जेकॾहिं डिसंबर में इलेक्शन थिए थी त पोइ वरी हुनजा नतीजा कुझु ॿिया हूंदा। ऐं जेकॾहिं नवंबर में इलेक्शन थिए थी, नवंबर 2, 3, 4 ते, त पोइ वरी अच्छा अपॉइंटमेंट तव्हांखे लॻे थो नई हुकूमत ई कंदी? अपॉइंटमेंट हा, ज़ाहिर आहे। त ॾिसो, जेकॾहिं ही इलेक्शन्स में वञनि था, जेकॾहिं अर्ली इलेक्शन्स में वञनि था, जेकॾहिं ही नथा रहनि, तकिड़ो जेकॾहिं हिनखे वज़ीर आज़म खे जेकॾहिं सदर चए थो त तव्हां ॿीहर एतमाद जो वोट वठो ऐं उन में जेकॾहिं 1-2 मेंबर अहिड़ा थी था वञनि, त ज़ाहिर आहे त अर्ली इलेक्शन्स में वेंदा। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अर्ली इलेक्शन्स जो मतिलबु इहो आहे त पोइ या त जेकॾहिं नवंबर जे 2 तारीख़ 3 तारीख़ ताईं जेकॾहिं थिए थी त पोइ उहा नई हुकूमत जेका ईंदी उहा अपॉइंटमेंट कंदी। प्रोग्राम में तव्हां वक़्तु ॾिनो, तव्हांजी जेको आहे महिरबानी। नाज़रीन, इहो हुयो अॼु जो प्रोग्राम अवाम आॾो। तव्हां ॾिठो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजो ख़्यालु रखो। मिलंदा अॻिले प्रोग्राम में। अल्लाह हाफ़िज़।